नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा जे रवासी शहबाज़ ॾिनो शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां ग़रीब मिसकिन आहियां। मूं सां आंगड़ शाम तालुक़ रखंदड़ एरीगेशन में मुलाज़मत कंदड़ अनवर शर, हज़ूर बख्श शर ऐं जुमन शर जेके एरीगेशन जा मुलाज़िम आहिनि, हिननि मूं सां 3 साल ताईं फ्रॉड कयो। मूंखे ॾटा ॾेई नौकरी जे बहाने 8 लाख फुर करे वरिता आहिनि। मूंखे जाली आर्डर ॾिनई। हर महीने मूं पगारूं मिलण जा आसरा ॾींदा हुआ। तुंहिंजो सर्विस बुक ठहे त पगार मिलंदी। तूं ओसी ताईं असांखे 3000 हर महीने ॾींदो कर त जीअं तुंहिंजी हाज़िरी लॻंदी रहे। हिन पोइ मूंखे कूड़ा पगार जा चेक ऐं कूड़ो सर्विस बुक बि ॾिनो। जॾहिं मूं आर्डर ऐं सर्विस बुक सिंध सेक्रेटरी मां वेरीफाई करायो त हर शइ जाली निकिती। हिन ॾे वियसि पोइ हिन मूंखे धमकियूं ॾिनियूं। अॼु ताईं धमकियूं ॾींदा अचनि था। पोइ हिननि ख़िलाफ़ दरख़्वास्त मूं ॾिनी ऐं जंहिंजी का बि तदारक न थी। ईद खां कुझु ॾींहं अॻु हिन मूंखे ठरी शहर जे वेझो कुझु पैसनि एवज़ घुरायो। ॾसियल हंध ते जॾहिं मां पहुतुसि त हू कार में मौजूदु हुआ। मूंखे हथियार ॾेखारे धमकाईंदा रहिया ऐं चुप रहण जो चई। अहिड़ी एनसी मूं ठरी मिरवा थाणे ते दाख़िल कराई। मुंहिंजो आला इख़्तियारनि खां मुतालबो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।